नाज़रीन, तंगवाणी में अफ़सोसनाक ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। तंगवाणी में आतिफ हुसैन मिलण की रिपोर्ट मूजिब तंगवाणी लाड़े वटे हथियारबंदन की फायरिंग में मलिक बरादरी जा 2 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि जी सुञाणप जावेद मलिक ऐं बाबल मलिक तौर थी आहे। इतला ते क़तल थियल नौजवाननि जे घरनि में मातम ऐं कोराम मची वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़रूरी कार्रवाई लाइ लाश अस्पताल मुंतकिल कया। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। नाज़रीन, तंगवाणी में इंतहाई अफ़सोसनाक ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। तंगवाणी लाड़े वटि हथियारबंदन की फायरिंग में मलिक बरादरी जा 2 ॼणा थॾे ते मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि जी सुञाणप जावेद मलिक ऐं बाबल मलिक तौर थी आहे। इतला ते क़तल थियल नौजवाननि जे घरनि में मातम ऐं कोराम मची वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़रूरी कार्रवाई लाइ लाश अस्पताल मुंतकिल कया। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो जॾहिं त वाक़े सभु इलाइक़े में ख़ौफ़ पकड़िजी वियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ तंगवाणी।